में जीअं त दिया टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां तारिक नदीम वटि असां प्रेस क्लब दरिया रोड ते मौजूदु आहियूं। असां सां गॾु आहे मुनवर शहर हिन जो चवणु आहे त मां 8 महीना पहिरियों शादी कई खरी मेरो आहे मूं वटि घरवारी 4 महीना मूं वटि हुई 4 महीननि खां पोइ मुंहिंजो सहुरो जेका वठी वियो जेका घरवारी खे जेका हुते वेही त जॾहिं हुन मां वठणु वियुमि त जेका हुन मूंखे दड़का ॾेई जेका धिका ॾेई मोटाए छॾियो। मां हुन खां पोइ चङा मिठा वॾेरा मिट माइट यार दोस्त बि हुन ॾे वठी वियुमि। बहरहाल मूंखे हुन जेका हिमत कई छोकिरी न ॾिनी। जॾहिं हाणे मूंखे ख़बर पई आहे त मुंहिंजो 7 महीननि जो ॿारु हुन किराए छॾियो आहे। हिन जो चवणु आहे त मुंहिंजो आई सिंध DIG बेनज़ीराबाद खे अपील आहे त जेका गुज़ारिश आहे त मुंहिंजी जेका वधि खां वधि जेका मुंहिंजी जेका मदद कई वञे। दरिया रोड लॻिचा इमानुअल जीअं त मुंहिंजी शादी चली ठरी मेरो आहे। मां पुलिस इंस्पेक्टर हनीफ शर जंहिंजी ड्यूटी आहे कराची में। मां हुतां शादी करे आहियां। मुंहिंजी शादी खे 8 महीना गुज़रिया। 4 महीननि जी मुंहिंजी घर वारी ज़िमेदारी। मां हितां खिलंदे उते मां माइटनि ॾे वियुमि चकर ते। हुन चयो 2-3 रातियूं मूं वटि छोकिरी छॾे वञ। मां उते छॾे आयुमि। उन खां पोइ हुन चयो त मां न ॾींदुमि, हेॾे आएं त मां तोखे मारींदुमि। चङा वठी मिंथूं इलाज मां हुनखे कया। हुन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी 3 महीना। हाणे जो मां हुन वटि वियुमि त 7 महीननि जो मुंहिंजो ॿारु हुन ज़ाया कराए वियो आहे ऐं खून इहो मुंहिंजो कयो आहे हनीफ शरफ पाण मुंहिंजी घरवारी जे वारिस आहे। उन में मुलविस आहिनि अली मुराद हुनजो न्याणो ऐं सौट आहे मुंहिंजो रदू। उन्हनि मुंहिंजी खून करायो आहे मुंहिंजे बचे जो। हाणे IG साहब खे बेनज़ीराबाद खे गुज़ारिश थी कजे त मां हिन जी मदद कर।